नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरयासिटी जे एहसास क़फालत सेंटर ते 12,000 जी किस्त ईंदे ही एजेंट सरगरम थी विया आहिनि। एजंटन मुस्तहक़न में झेड़ो सोशल मीडिया ते वीडियो वायरल थी वई है। वीडियो में मुस्तहक़ एजेंटन पारां पैसा कटौती जो दाहूं कंदे नज़र अचे पियो। एजेंट शहबाज सूमरो मुस्तहक़ खां 2,000 रुपया वठी जेको बि पैसा नथो ॾे उन खे नेटवर्क फेल जो चई मोटाए थो छॾे। असिस्टेंट कमिश्नर सेंटर ते मुस्तहक़न जो वीडियो में दाहूं सेंटर में बैंक ते सवे औरतन ऐं मर्दन जी रश सबब कोरोना जे फैलजण जो ख़दशो बावजूद पुलिस इंतजामिया गायब किस्त जा पैसा वठण लाइ औरतन जा हिक ॿिए खे धिका। कोरोना SOPs ते अमल न थी सघियो। वॾी तादाद में औरतूं भरयासिटी जे मुख़्तलिफ़ एहसास क़फालत सेंटरनि ते बैंकनि ते पहुतल आहिनि। एजेंटन मुबीना तौर ते मुस्तहक़ औरतन जा 500 खां 2,000 रुपए जी कटौती करण लॻा आहिनि। रश सबब पुलिस एहलकार कंट्रोल करण में मुकमल नाकाम नज़र अचनि पिया। बैंकनि में मुस्तहक़ औरतन जे रश सबब सरकारी मुलाजिम पगारूं खणण लाइ पिण सख्त परेशान नजर अची रहे हैं। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।